नाज़रीन, खबरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे मूंखे सखर मां ख़बर ॾियूं त शिकारपुर रोड ते स्कूल वैन ऐं ऑयल टैंकर विच में टकर थियो आहे। नतीजे में ॿारड़ा मौजज़ाने तौर महफ़ूज़ रहिया आहिनि। अपडेट कयूं पिया मूंखे सखर मां, जिते रोड हादसो पेश आयो आहे। पुलिस ऑयल टैंकर खे हिरासत में वठी छॾियो आहे। ड्राइवर फरार थी वियो। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया सखर मां शिकारपुर रोड ते स्कूल वैन ऐं ऑयल टैंकर विच में टकर थियो। ॿारड़ा मौजज़ाने तौर महफ़ूज़ रहिया। पुलिस ऑयल टैंकर खे हिरासत में वठी छॾियो, जॾहिं त जवाबदार फरार थी वियो। बिल्कुलु नाज़रीन, मूंखे आम ख़बर ॾियूं त शिकारपुर रोड ते स्कूल वैन ऐं ऑयल टैंकर विच में टकर थियो आहे। ॿारड़ा मौजज़ाने तौर महफ़ूज़ रहिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूदु आहे केटी न्यूज़ रिपोर्टर जान मोहम्मद महर। जी जान मोहम्मद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी सभा सखर जे शिकारपुर रोड ते हिकु ख़ानगी स्कूल सिटी स्कूल में अॼु मोकल वक़्तु ॿारड़ा खणी ईंदड़ स्कूल जी गाॾी जेका हुई, ॿारड़ा खणी ईंदड़ हिकु गाॾी खे ऑयल टैंकर टकर हयो आहे। पेट्रोल सां भरियल ऑयल टैंकर जे टकर सबबि गाॾी में अंदरि मौजूदु ॿारड़नि में रड़ियूं पइजी वियूं, कीहाट पइजी विया, जंहिं सबबि रोड बि ब्लॉक थी वियो गाॾियुनि जे टकराउ खां पोइ ऐं वॾे तादाद में माण्हू बि जमा थी विया। स्कूल खां बि इंतिज़ामिया ऐं काफ़ी माण्हू जेके आहिनि उहे ॿाहिरि निकिरी आया, उन्हनि एहतजाज कयो। उन मौक़े ते टैंकर जो जेको ड्राइवर हुयो उहो टैंकर खे छॾे करे फरार थी वियो, जॾहिं त मौक़े ते स्कूल इंतिज़ामिया पारां पुलिस खे इतलाह कयो वियो। पुलिस टैंकर खे तहवील में वठी थाणे ते पुॼायो। उन मौक़े ते स्कूल इंतिज़ामिया इहो ॿुधायो आहे त टैंकर खे पुलिस थाणे ते आणण खां पोइ राति जो टैंकर वारे खे पुलिस टैंकर समेत छॾे ॾिनो हुयो ऐं जेको टैंकर लोड थियल हुयो तेल सां, उनखे अनलोड करण खां पोइ स्कूल इंतिज़ामिया जे एहतजाज बैदि हिकु दफ़ो ॿीहर उन टैंकर खे थाणे ते आंदो वियो आहे। ही गाॾी ख़ानगी गाॾी जंहिंमें ॿारड़ा सिटी स्कूल खां पंहिंजे घर तरफ़ वञण जे लाइ स्कूल मां निकिता त ओचितो ऑयल टैंकर जेको तेल सां भरियल हो उनजे टकर जे ज़द में अची विया, जंहिं सबबि गाॾी खे बि नुक़सानु पहुतो ऐं ॿारड़ा जेके अंदरि गाॾी में वेठल आहे उहे ख़ौफ़ज़दा थी विया, रड़ियूं करणु लॻा, छाकाणि त ज़ोरदार टकर लॻो स्कूली गाॾी खे। स्कूल इंतिज़ामिया जे तरफ़ां घुर कई वई आहे त टैंकर ऐं टैंकर ड्राइवर जे ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वञे। जेकॾहिं अचानक बाहि लॻी वञे या तेल हारजी पवे हा त तमामु वॾो ॿारड़नि जो नुक़सानु थिए हा, तंहिं करे फौरी तौर ते एक्शन खयो वञे। जान मोहम्मद, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।